ऐं दुनिया जो जहान त मिंट जे लोॾे जो जहान आहे। अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं, मौत यकीनी आहे। मरणो आहे या तव्हां होॾा ई ॾाढा हो, न मरणो आहे। जेतिरो जल्दी थी सके पंहिंजे रब करीम खे परचाए, अल्लाह खे राज़ी करे, दुनिया में रब रहीम खां जन्नत हासिल करे वठे। ऐं उहा जन्नत कीअं मिलंदी? जन्नत कॾहिं मिलंदी? जॾहिं अमल भला हूंदा, क़ुरान जे वेझो हूंदासीं, पाक इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि खे ज़िंदा कंदासीं, अल्लाह राज़ी थी पवंदो, जन्नत जा फ़ैसला करे छॾींदो। ऐं मुंहिंजे साईं फरमायो, दीन इस्लाम जे मथां हलणु सवलो न आहे। मुंहिंजी उम्मत जे मथां अहिड़ो ज़मानो ईंदो, दीन ते हलणो ईअं थी पवंदो जो माण्हू टांडनि जे मथां हले। अब टांडे ते जेको पेर रखे तकलीफ़ थींदी आहे, न थींदी? वो कामयाब उहे शख्स थी विया जन इस्तिक़ामत कई, जन सब्र कयो। अल्लाह उन्हनि खे दुनिया में त नवाज़े छॾींदो, पर आख़िरत में बि उन्हनि जा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह से कुरान मजीद में ऐलान फरमायो, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। जन दुनिया के अंदर दीन इस्लाम वाली जिंदगी गुजारी, जन दुनिया के अंदर कुरान वाली जिंदगी गुजारी, जन दुनिया के अंदर चयो असांजो रब अल्लाह आहे। अब असांजो रब केरा तो ॻाल्हि जन चयो असांजो रब अल्लाह आहे, वहदहू ला शरीक अल्लाह आहे। वो दुनिया के अंदर मयारा भी मिलियों, ताना भी मिलिया, टोक ठटोल भी थी, तो के दुखायो वियो, तो के इज़ायो वियो। को चवे पियो साईं हाणे दाढ़ी रखी ते मुल्लो थी वियो आहे, को चवे पियो साईं हाणे मजे जो कख थी वियो आहे, को चवे पियो वहाबी थी वियो आहे। तोखे ताना ॾिनऊं, मयारूं ॾिनऊं, तोखे तकलीफ़ पहुचायो, तोखे ॻोठ खां ॿाहिरि कढियो इन क़ुरान जे करे। बिरादरी जे अंदर तुझे मथो पाबंदी लगी वही कुरान जे करे, तोखे जेलनि जे अंदर विधो वियो इन कुरान जे करे। अल्लाह फरमायो, सुम्मा इस्तक़ामू, पोइ इस्तिक़ामत कजाए, मज़बूत थी करे बीह रजाए। ईअं न जो थोरी तकलीफ़ मिले पटा ॾेई भॼी वञे, हे रस्तो त ॾुखियो आहे। ईअं न कजाए, सब्र कजाए, बर्दाश्त कजाए। ऐं हुए भी मदीने वाले साईं फरमायो, अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। दुनिया मोमिन जे लाइ कैद खानो आहे, काफिर लाइ जन्नत आहे। जीअं होणे सो करे उन जे लाइ जन्नत में जाइ न आहे। मोमिन खे दुनिया में तकलीफ़ ईंदी, दुख मिलंदा, पर मोमिन खे पछाड़ी में जेका नेमत मिलंदी, उन जहिड़ी नेमत वरी बि आहे ई। अल्लाह फरमायो, सुम्मा इस्तक़ामू, पोइ इस्तिक़ामत कजाए, मज़बूत थी करे बीह रजाए। दुख मिलनी बर्दाश्त कजाए, तकलीफ मिलई बर्दाश्त कजाए। ओ जॾहिं तू दुनिया जो बेबका जहान छॾे करे मरीरी में कब्र में दाखिल कयो वञे, ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, मलाइक तो ॾे पहुची था वञनि, चवनि था पिया अल्लाह तख़ाफू वला तहज़नू, अज खौफ न कर, अज भव न कर। तू दुनिया जा इम्तिहान पास करे आए, तू दुनिया जो तकलीफूं पास करे आए। व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून, हाणे तुझे लाइ जन्नत जी खुशखबरी आहे। ऐं सुभान अल्लाह वरी सफ़ा ढरी आहे, मौत सां चओ सुभान अल्लाह। वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून, तुझे लाइ जन्नत जी खुशखबरी। अल्लाह फरमायो, उहा जन्नत ॾींदुसि ईमान वारनि खे जंहिंमें सिर्फ़ सोन जी लॻल आहे, सिर्फ़ चांदी जी लॻल आहे।
उहा जन्नत ॾींदो सान जंहिंमें ईमान वारनि जे लाइ अल्लाह पाक तयार करे छॾिया। उहा जन्नत ॾींदो सान जंहिंमें खीर जी नहर पई वहे, माखी जी नहर पई वहे, शराबन तौरा जी नहर पई वहे। तव्हां वटि माशाअल्लाह बाराड़ी जो लाइ को मेहूं घणियूं तव्हांखे ताज़ो खीर मिले, असां वटि वरी दॿे ते गुज़ारो। खीर लभे ई मुल्क में न, जे मिले त किलो खीर जो आहे त किलो पाणी पियो। अल्लाह फरमायो जन्नत में ताज़ो खीर 24 कलाक मां अल्लाह तोखे बग़ैर महिनत जी अता कंदुसि। अब हिते जो माल भारियो था उनजी कहिड़ी ख़िदमत कयो था, पर जन्नत में बग़ैर महिनत जे ताज़ो खीर मिलंदो। वरी अल्लाह फरमायो ईमान वारनि खे माखी अता कंदुसि। हिते हमरा खे माखी मिले नथी, जे मिली वई त हुन में गुड़ पियो आहे, खंड पई आहे, मिलावट लगी पई आहे। पर अल्लाह फरमायो जन्नत में ताज़ी माखी तोखे 24 कलाक मां अल्लाह उखारींदुसि। उहा जन्नत ॾींदो सां। हिते इंसान कारो थी पैदा थियो आहे, कोझो थी पैदा थियो आहे, को अछो आहे, को भूरो आहे, को टिखो आहे, को टेंडो आहे। पर अल्लाह फरमायो जॾहिं जन्नत में मोकिलींदो साईं, ख़ूबसूरत नौजवान सोनो हसीन जमील छोकर थी करे जन्नत में पहुचंदे, उहा जन्नत ॾींदो साईं। हिते इंसान पाखाने जे लाइ परेशान, पर रब फरमायो जॾहिं जन्नत में इंसान ईंदो, खाईंदो वींदे रब जे नेमतुनि मां पखर जे ज़रिए ख़ुशबू थी करे तुंहिंजे जिस्म मां ॿाहिरि निकिरंदो वेंदो। उते इहा टेंशन बि न आहे। वरी अल्लाह जी फरमायो उहा जन्नत ईमान वारनि खे ॾींदुसि, हूरुम मक़सूरातुन फिल ख़ियाम। ईमान वारनि खे हूरा अता कंदुसि, लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान। उहे हूरा अता कंदुसि जेके अॼु ताईं न इंसाननि ॾिठो आहे न जिन्ननि ॾिठो आहे। मौलवी बवायत में केतिरो हूरा मिलंदियूं जन्नत में। हिकिड़ो हमरा वेठो रुमाल खणी कुल्हे ते रखे, जिते हिकिड़ी घर में आहे उन रद्द कयो आहे, वरी ॿियूं मिलियूं त अलाए छा असरु थियो। जे चवांसि थो पाणी भरे ॾे त दिले खे ऊंधो थी करे छॾे, जे चवांसि थो मानी पचाए ॾे त तए खे ऊंधो थी करे, जे अहिड़ियूं ॿ टे ॿियूं मिलियूं त ज़िंदगी रत बणिजी वेंदी। पर अल्लाह फरमायो जन्नत में जेके हूरा मिलंदियूं हयादार हूंदियूं, पंहिंजे मुड़ुसनि जूं फर्मा बरदार हूंदियूं, पाण में रीस न कंदियूं, पाण में विढ़ंदियूं न, मुड़ुसनि जूं फर्मा बरदार। हो असांजा अल्लाह दुनिया में 50 साल 60 साल 70 साल आख़िर मौत अची वञे, अब दुनिया में त मरंदासीं न, जन्नत में घणा साल रहंदासीं। रब जे क़ुरान आवाज़ ॾिनो, ख़ालिदीन फ़ीहा अबदा। उन जन्नत में इंसान हमेशा रहंदे, तोखे जन्नत खां ॿाहिरि कढण वारो कोई कोन हूंदो, हमेशा उन जन्नत में रहंदे। अब उहा जन्नत खपे या न खपे? वरी कंहिं आशिक़ हीअं चयो, ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा रब करीम, मां जन्नत जी तमन्ना इन जे करे कयां थो जो मिठड़ो मोहम्मद करीम जन्नत में अचण वारो आहे। जन्नत तुझ में हूरो कुसवार रहते हैं, मैंने मांगा जरूर रहते हैं। आए जन्नत मेरे दिल का तवाफ कर, मेरे दिल में हुजूर रहते हैं। सुभान अल्लाह। वरी सुभाणे कजो जॾहिं जलसो ई ख़तम थी वयो, मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। तव्हांखो सुभान अल्लाह ई नथी निकिरे, अड़े छा थी वियो आहे, तव्हांजा ख़्याल ई मटिया पिया। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। इहा सुभान अल्लाह तव्हांजे फ़ाइदे में। अल्लाहु अकबर कबीरा। वरी ॿियो आशिक़ हीअं थो चवे, ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे हुन जन्नत में जाइ ॾिजांइ जाते 24 कलाक मिठड़े मोहम्मद करीम जो दीदार नसीब थींदो हुजे। अखियूं मां गुनहगार जूं हुजनि, जहिड़ो मुंहिंजे सोने मोहम्मद करीम जो हुजे दीदार कंदो अल्लाह। बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे,
फूल रहमत के गिरेंगे, हम उठाते जाएंगे।